नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो मां खबर ॾींदाऊं। ठठे में बगहाड़ मोरी के मेन स्टाप ते एरीगेशन जी ज़मीन ता हद दखलीन के हटाइण लाइ असस्टंट मुख्तियार अब्दुल मंगरियो जी अगवानी में पहुतल टीम मथा जंग में वेठल वडी माखी जो ओचितो हमलो एरीगेशन सर्वेयर अब्दुल बैरानी बगहाड़ मोरी पुलिस पोस्ट इंचार्ज न्याज शहर पुलिस पोस्ट चतू चंद इंचार्ज ASI राजा जफर इंक्रोचमेंट इंचार्ज ASI अली शेर जरदारी PC साजिद अली शेख गुलाम इदर चांग ठठे थाने जा उस्मान पलेजो ऐं दिलदार मेमून समेत 15 खां मथे माण्हुनि खे माखी डंगे विधो, जिन खे फौरी तौर ते सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो आहे, जिते कंहिं ते बि इमदाद फराहम कई पई वञे। जॾहिं त एरीगेशन सर्वेयर अब्दुल बैरानी साजिद अली शेख ऐं दिलदार मेमून जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ॿिए पासे इतला मिलंदे ई पुलिस सहाफ़ी ऐं शहरी वॾे अंग में सिविल अस्पताल मकली पहुंची विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।